जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 18 जनवरी 2024 विस्पत जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते बि तव्हांखे अॼु जो ॾींहुं तमामु शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। उन्हनि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति बि थी सघे त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में घबराहट या मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। हुन जे लाइ योगा या मेडिटेशन करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी जेका आहे उहा तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु कोई ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जो अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण या काई पीली वस्तु जो दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो अॼु साधारण रहंदो। ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ख़ासि करे पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करणु या हिसाब किताब में हुननि खे ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जो या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि मकर राशि वारनि खे कहिड़ो मंत्र नित्य जाप करण सां हुननि खे सुख संपदा जी प्राप्ति थींदी, रोगन जो ऐं शत्रुअनि जो नाश थींदो, साण ई साण मान सम्मान में भी वाधारो थींदो। त मकर राशि वारनि जे लाइ जेको मंत्र आहे उहो आहे
ओम श्री वत्सलाय नमः, ओम श्री वत्सलाय नमः। त मकर राशि वारा घट में घट ॾींहं में 10 दफ़ा या 12 दफ़ा इहो मंत्र जाप कंदा, साणी साण सची श्रद्धा ऐं भाव भगवान ते रखंदा त हुननि खे जय ऐं सुख जी प्राप्ति, साणी साण शत्रुअनि ते ऐं रोगनि ते विजय प्राप्त कंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे कमलेश जी जो, जेके उल्हासनगर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि। हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्यस्थल ते हुननि खे जाम तकलीफ़ थी हले। त कमलेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां हींअर तव्हांजी जेका दशा हली रही आहे उहा राहु जी हली रही आहे। साणी साण तव्हांखे शनि जी 7.5 बि हले थी। त नित्य हनुमान चालीसा जो जाप करणु, साणी साण पीली कंबल जो दान करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। इहो करण सां तव्हांजा जेके विघ्न बाधाऊं अचनि थियूं उहे दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।